मथो हणण या जाए चवंदा न त ॻाल्हाइण वारे जो मथो ॿुधण वारे जी ओछड़ी तहां जो कम उहो लगो पियो इल्म आहे कोन जहालत वधी वई आहे छा कजे केतिरा माण्हू एतिरा मूंखे त हिकिड़े क्लिप ॾेखारी असेंबली मुहमरा निकिता उन खां पुछो साईं दुआ कबूल थींदो अथई हा जे ॿुधा जे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल पहिरियों कलमो पढ़ियो ॿिए खां पुछई अताया तो ईंदो अथई हा ईंदो आहे जे ॿुधा जे ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मद रसूल अताया तो ई न पियो अलाए काॾे हाल हलियो वियो आहे तालीम जो सत्यानाश थी वियो आहे मुझे हैदर करार मौला अली फरमायो त इल्म रोशनाई आहे जहालत ऊंधाई आहे जेकॾहिं जहालत हूंदी जाॾे वेंदो वञी करे धक लॻंदो वञी करे भित में लॻंदो इन जे करे नबी सही जी हदीस वाक़ा त उतलबुल इल्म वलो का नसीना हिक हदीस जे पुराणे जे लाइ मां नबी थो चवां चीन वञणो पए त बि हासिल करे अचिजो ॾाढा सुभान अल्लाह त चओ जेकॾहिं बादशाही रीत हज़रत अमीर उमर जी हुई ॾाढा सुभान अल्लाह त चओ हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जे बादशाहीअ में अफ़ज़ल हे लफ़्ज़ ॿुधण जहिड़ा हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जे बादशाहीअ में शी बकरियूं गॾु चरंदा हथ मथे करे सुभान अल्लाह चओ शी बकरियूं गॾु चरंदा हिकिड़ो रूम जो बादशाह हो उनखे मथे में सूर पयो छा पयो ज़बान सां चओ दुनिया जे डॉक्टरनि खे ख़बर अथव बीमारी छो ईंदी आहे जॾहिं उहो रुसंदो आहे न केतिरा ई माण्हू अची रड़ियूं कंदा आहिनि ओ रसूलुल्लाह जा बच्चा सैयदादो दुआ त घुर यार साईं केतिरा ई असां हिकिड़ो बच्चो खणी था अचो वरी उहो ख़ुशि मसदो वरी ॿियो था खणी अस्पताल वञो वरी ॿियो था अचो वरी टियों था खणी वञो असांखे त बीमारियुनि मारे छॾियो आहे मां तव्हांखे ॿुधाए छॾियां त इहे तॾहिं फकियूं फ़र्क़ु ॾियनि जॾहिं अमर इलाही थिए अलाए थकिजी पियो अलाए छा उपरीअ जा नौकरो इहा बीमारी ईंदी तॾहिं आहे जॾहिं रब रुसंदो आहे निकियूं तॾहिं ॾेखारींदो आहे जेॾी महिल हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह तआला अन्हु जे टाइम में उन रूम जे बादशाह खे चयो त साईं तव्हांखे छा थियो आहे अरे मथे में सूर नथो छॾे ॾाढा दुनिया जा डॉक्टर घुमिया त फ़र्क़ु अचे ई कोन थो उन चयोसि साईं असांजी दिलि थी चवे हालांकि वो यमन जो बादशाह काफर उनके जो असांजी दिल थी चवे त मुसलमान जो अमीर मोमिनीन जो नालो हज़रत उमर फारूक आहे उन दे हलो तुझो मथे जो सूर खत्म थी वेंदो उन चयो त हो पाण तॾे ते वेठो आहे हज़रत उमर फारूक मूंखे ख़ुशि रहंदो मूं वटि हकीम डॉक्टर आहिनि वॾा वॾा अहिड़ा हकीम आहिनि उन्हनि हकीमनि खे घुरायई डॉक्टरनि खे घुरायई जीअं टेबलेट खाए इंजेक्शन लॻाए वञेसि दर्द वधंदो एतिरे ताईं दर्द वधी वियो जो अखियुनि मां पाणी हलणु शुरू थी वियो बिस्तरे ते उथे फाको ॾेई वञी हेठि किरे रड़ निकिरी वञे समझो जेॾी महिल जो बिस्तरे ते किरे रड़ियूं निकिरी वञनि हलंदे हलंदे मजबूरीअ में कि भला हज़रत अमीर उमर ॾे काहे हलो उन
उन दे वठी हलो मूंखे हजरत अमीर उमर दे यमन खां बादशाह पंहिंजे फौज जे पारे में जेॾी महिल पहुतो अची पुछा कई त अमीरुल मोमिनीन हजरत उमर फारूक काथे आहे उन्होंने चयो त हजरत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हो इते वेठा हाणे आराम जो टाइम आहे साईं जन वण जे हेठो आराम कंदा ओॾे चेक कयो ओॾे ॾिस जेॾी महिल जो आया ॾिठो त साईं जी तलवार मथे टंगियल आहे साईं जे सिर सेरादी आहे तॾे ते सुतो पियो आहे इं जो ॾिठई त जुबे मुबारक ते छतियूं लॻल हे अमीरुल मोमिनीन इन जे लाइ पुछा नथो कया उन जे लाइ जेको अमीरुल मोमिनीन आहे चयो त इहो ई त अमीरुल मोमिनीन आहे एॾो सादो हजरत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला ने हीअं पंहिंजो अखियूं मुबारक खोइया माॾे हीअं जो निगाह कई वो जीअं घोड़े ते मथे वेठो फाको ॾेई साईं जे पेरनि में हथ मथे करे सुभान अल्लाह चओ जेॾी महिल जो साईं जे पेरनि में अची किरियो रड़ निकिरी वियो हजरत अमीर उमर उथी हिकिड़ो हथ हेॾां विधाई ॿियो हेॾां विधाई मथे खणी खई ॿिए हाल वञी कीअं आयो आहे साईं तुंहिंजी त कीमिया नज़र आहे मां सम्झुमि त एतिरो सादो आहे पर तुंहिंजे चेहरे में एॾो त रोब आहे मां तुंहिंजी आॾो ॻाल्हाए नथो सघां हथ मथे करे सुभान अल्लाह त चओ यकी पानी ते कम हलंदो या चाय मां जो आसरो आहे अलाए मां तुम कंजूसन जे पिड़ पजी विया तव्हां संभाल कंदो त वरी करम थी वेंदी सुभान अल्लाह वाह वाह त तव्हां वटि कम ठह पए साईं अल्लाह साईं अव्हां खे अव्हां जे बच्चन खे दुखियो ॾींहुं न ॾेखारे ये रिवायत ॿुधो एॾे मोॾे ने हलियो ओ प्रिय जा नौकरो गाल काथे छॾियम याद अथव ॻाल्हायो नथा चङो थियो हे पोड़ो वीचारो तव्हांजो सॼो बारो खणी वियो हे तव्हांखे ॻाल्हि यादि करण में मारे वञे तव्हां वरी भत खाइण में मारे वञो ख़ुदा को मदीने पाड़ू फटेवा हे प्रोग्राम जॾहिं थियनि न दिल जो दरवाज़ो खोले ॿुधंदा कयो त छा थो चवे काथे थो ॻाल्हाए काॾे थो वञे हिकिड़ी ॻाल्हि तव्हां यादि कई रसूलुल्लाह जे मिंबर ते कसम खणी थो चवां त तव्हांजी दुनिया बि भली थी पवंदी क़ब्र बि भली थी पवंदी हथ मथे करे भेजो त सॼो जो नालो जेॾी महिल हज़रत अमीर उमर ॻाल्हि यादि आहे आयो त सालन जा थचल इन फकीर खे चओ तूं वेह वेह तकरीर ॿुध हा कुझु न कुझु वठो चवंदा न समुंड जे किनारे ते वेही उञ न मरजे हे हेड़ियूं कचहरियूं कॾहिं कॾहिं थींदियूं मुस्तफ़ा जे बचन जी कचहरी तव्हांखे अॼु रंग लाहींदी जेॾी महिल हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु रसूलुल्लाह जो जलीलुल क़द्र सहाबी आहे जेके नबी सही फरमाए ओ उमर तू जन्नती आहे जेको तोखे ॾिसे उहो बि जन्नती आहे सुभान अल्लाह लॻे थो तव्हांजी दिलि ठरी पई जेॾी महिल हज़रत अमीर उमर रज़ी अल्लाह ताला अन्हु उनखे बाह खां वठी हीअं उथारियो छा थियो अथई साईं मूंखे मथे में सूर नथो छॾे पाण फरमाई इहा टोपी लाहे ॾे छा चयो ज़बान सां चओ इहा टोपी लाहे ॾे
जेडी मल जो टोपी लाहे दे नहीं हेदे मोदे तने हारो एकड़ो कागज दे जेडी मल हजरत अमीर उमर छा कयो पाजे अशद आमुर सा लाला जो को दिल सा बुधे नखे उनके बच्चन के दुखे भी न देखार जा हजरत अमीर उमर अशद आमुर सा इते हिकड़ो लफ्ज ठई आयो आ चवा जेको वो यमन जो बादशाह आयो वो मुसलमान न हो वो काफिर हो वो हजरत अमीर अल मोमिनीन फारूक आजम मुसलमान जो अमीर अल मोमिनीन मन गाल समझ में अची वही मनीदा त नाहन पर मजबूरी में ईंदा है हथ मथे करे सुभान अल्लाह चो ये बदअकीदे वारा भी मुखालफत ॾाढी कंदा पर अचो ता असांजे दरगाह ते केतिरा अहिड़ा बदअकीदे वारा लिकंदा वतंदा सही असांखे मजबूरी आहे छा कयो असांखे फलाणी शइ जे लाइ तावीज़ खपे केतिरा ई ला इलाज वारा थी विया हज़रत अमीर उमर हिन अशद आमिर सां साईं हाजन साहब छा सा हिन अशद आमिर सां उन जे अंदर कुछ लफ्ज लिखा पाण फरमायो अचे ये टोपी पा टोपी जो ही पाए कसम खड़ी थो चवे त जण मां कूड़ पियो कयो जण कंटो ही निकरी वियो रड़ निकरी वई तो उते चवे तो मुझे दिल में ख्याल थियो अरे असा जी त बिना बादशाही नाहे बादशाही त अमीर उमर जी हथ मथे करे सुभान अल्लाह जो असल बादशाही नबी के गुलामन जी रड़ता निकरी हजरत अमीर उमर जे कदम ते किरी अर्ज कयो ओ किबला ओ जे करे एड़ो अल्लाह ताला तवा में पावर रखियो त नबी ते कल्ब भरा मा मुसलमान थींदा दादा रड़ करे सुभान अल्लाह रूम जो बादशाह कलमो भरे जेडी मतलब मोटियो मानन में हलचल मची वई हेड़ो मुखालिफ साईं जे हथ ते कलमो भरे मुसलमान थी वियो ओ इए त कोन थियो ना उन पावर ॾिठो गुलाम हजरत अमीर उमर जे चौधारी फिरी विया साईं बी हाल वाल इन टोपीअ जे अंदर छा लिखी हथ मथे करे सुभान अल्लाह चओ सही टोपीअ जे अंदर छा लिखी हजरत सैयदना अमीर उमर रज़ी अल्लाह ताला ने फरमाए कुरान पाक कौन पढ़ियो अथव वन नज़िलु मिनल कुरान मा हुवा शिफाउ व रहमतुल मुमिनीन वला यज़िदुल ज़ालिमीन इल्ला खसारा इहो अल्लाह जो कुरान मोमिन जे लाइ शफा आहे इहो इन जे करे असांखे दर ते हली आयो इन जे इन क़िस्मत में कलमो बि नसीब हो ऐं शफाअत बि नसीब हुई हथ मथे करे सुभान अल्लाह सुभान अल्लाह अञा तकरीर मां तव्हांजे लाइ ॿी पजास पर मूंखे ओचा जे करे मां वठिजी वियो तब जाए ॾाढा सुभान अल्लाह त चओ जेडी मल हजरत अमीर उमर के चो सही इन टोपीअ जे अंदर छा लिखी पाण फरमा इन जे अंदर लिखम बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम ॾाढा मस्त थी प्रिय के प्यार में ॾाढा रड़ करे सुभान अल्लाह छा चई इन जे अंदर ज़ाती नालो ऐं रब मिठड़े जो सिफाती नालो हो इन जे करे लिखी ॾिनो मां इन खे दर्द छॾे वियो तॾहिं फकीर फर्क ॾियनि जॾहिं आमिर लाई थे हज़रत अमीर उमर जे अशद आमिर में एॾो पावर अल्लाह ताला रखियो जो रुगो बिस्मिल्लाह लिखे ई दर्द निकिरी वियो
लफ्ज़न ते तवज्जो कयो त अहिड़ो वाक़ियो वरी ॿियो बि ॿुधायां तव्हां तवज्जो आहे जेके थकिजी पिया उहे सुभान अल्लाह चओ अनु भला जेके न थकिया उहे सुभान अल्लाह चओ हाणे दिल ठरी हाणे महसूस कयमि त तव्हांजो तवज्जो आहे अल्लाह साईं अवां खे अवां जे बच्चन जी हिफ़ाज़त फरमाए हेॾे मोॾे ॾियारे हिकिड़ो वक़्त जो कामिल वली हो जंहिंजो नालो हज़रत बिश्र हाफ़ी छा नालो हो हीअ थाल भरिजी वियो आहे चओ त हीअ ॻाल्हि ॿुधायां हीअ ॿुधायां इते मौला अली याद अची वियो मौला चओ मौला अली अलिया जंहिंजी ज़ुबान कम करे उहो चवे अली अलिया चओ अली दमाद मौला अली मुश्किल कुशा असदुल्लाह शेर खुदा जे लाइ नबी सही फरमायो मन कुंतो मौला फहादा अली मौला जो मां नबी मौला उन जो अली मौला चलो अली ज़बान सां न दिल सां चओ अली अलिया नारो हैदरी चओ अली अलिया मन कुंतो मौला चओ अली अली चओ मन कुंतो मौला मन कुंतो मौला हैदरे करार मौला कायनात मौला अली को चवे हिकड़े ॾियारे महबूब करीम कायनात जे सरदार जा आशिक़ हज़रत मौला अली खिताब कंदे पाण जलाल में आया पाण फरमायो महबूब जा गुलामो इन ॻाल्हि ते तवज्जो कयो इन पूरे क़ुरान जो इल्म अलहमद शरीफ में आहे अलहमद शरीफ जो सारो इल्म बिस्मिल्लाह में आहे बिस्मिल्लाह जो सॼो इल्म बे में आहे बे जो सॼो इल्म नुक़्ते में आहे अन मुस्तक़िलती तहतल पाय वो नुक़्तो मां मौला अली आया हथ मथे करे सुभान अल्लाह ये जी दिल ठरी आ उहे सुभान अल्लाह चवे अञा वॾे आवाज़ मते करे भेजे दस्तगी लगना सुभान अल्लाह दिल ठरे मथे हां सिंह मदीनो हुजे वरी अमीर उमर जड़ो बादशाह हुजे त एड़ी हुकूमत बी काथे थी तवज्जो आहे गाल पे कयम हजरत बिश्र हाफी रहमतुल्लाह अलैहि याद आहे त तवज्जो कयो त को अर्ज कया ओ हजरत बिश्र हाफी रहमतुल्लाह अलैहि पेरो शराबी चाहो ज़बान सां चओ नबी सही फरमायो आहे जेका हिन महीने में 15 शोबान जी भलारी रात मिली ना वक़ूमु लैलहा वसूमु यौमहा नबी सही फरमाए इन रात में जागजो वो दुनिया जो बदबख्त इंसान जो को बिस्तरे ते सुमी इन शब बरात जी शब बरात की माना है जहन्नम को आजादी वाली रात नबी सही फरमाओ वो लानती आ जो निभागो आ जो बिस्तरे ते सुमी वयो मजबूरी भी शया पर मजबूरी में शरीयत में इजाजत है पर अल्लाह के नबी फरमाए तो सुमनो ना है सॼी रात जागजो ऐं ॾींहं जो रोज़ो रखजो मां अल्लाह जो नबी तव्हां खे बिशारत या ईअं बख़्शिजी वेंदो अम्मा जे बतर अॼु जाओ दिल जे जी ठरी उहो सुभान अल्लाह चवे मां इन रात में 5 जलसा कया घणा ज़बान सां चओ घणा जलसा 5 जलसो रात जो 3 बजे मूंखे ॾिनो काएं बजे 4 बजे ताईं मूं तकरीर कई निंड फिटाई मां चयो निंड करणी न आहे त अॼु भला निंड फिटाए हिननि खे महबूब करीम जे अहिड़े इश्क जूं ॻाल्हियूं ॿुधोसीं उन शब बरात जो मौज़ू बि उहो हो अल्लाह जे इज़्ज़त जो कसम आहे जंहिंजे हथ में तो असांजी जान आहे त हज़रत
इमाम जाफर सादिक जा जेके मूं वाक़िया खया था सुभान अल्लाह तवज्जो आहे बस ख्याल एॾे हले वियो त वरी हिकिड़ो वाक़ियो तव्हां खे ॿुधायां पर हेॾे मोटी थो अचां हज़रत बिशर हाफ़ी रहमतुल्लाह अलैह पहिरियों शराबी हो असल ॻाल्हि मुंहिंजे करण जो मक़सद इहो हो त इन रात में शराबी न बख़्शबो ॿियो माउ पीउ जो पिटियल उहो न बख़्शबो टियों नबी सही फरमायो जेको रिश्तेदारनि सां रिश्तो टोड़े पंहिंजे हसद जे ख़ातिर मां अल्लाह जो नबी थो चवां अहिड़ो इहो बि न बख़्शबो उन में हिकिड़ो शर्त आहे कहिड़ो सची नियत सां तौबा करे त वरी इहो अमल न कंदुसि जेकॾहिं वरी कयई पोइ त पाण निकिरी वेंदसि पर जेकॾहिं सची नियत सां तौबा करे त वरी इहो न कंदुसि अबे अम्मा खे रंज न कंदुसि माइटनि मिटनि खे रंज न कंदुसि या शराब न पीअंदुसि नबी सही फरमाए पोइ अल्लाह गफूर रहीम आहे ॾाढा सुभान अल्लाह त चओ जेॾी महिल हिन शख़्स छा कयो हज़रत बिशर हाफ़ी रहमतुल्लाह अलैह पहिरियों शराबी हो चवे तो मां शराब जे हालत में छा में ज़बान सां ॻाल्हायो वञे रसो ॾिनी चवे तो जेॾी महिल शराब जे हालत में वञा पियो हीअं रस्ते में जो ॾिसां हिकिड़ो कागज़ पियो उनखे छंडियुमि छंडे हीअं जो ॾिठुमि त उन ते लिखियल हो बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम घुरड़ निकिरी हुयो शराबी चवे थो त हिन में त मिठड़े रब जो नालो आहे चए थो त वञी करे नलके ते धोतो मांस धोई उनखे अतुर लॻाए हिकिड़ो प्यालो हो उन में रखी मथे जारे में खणी रखी चवे थो त मां उनखे जारे में रखी मां सिधो घर शराब खाने में हलियो वियुसि चवे थो जेॾी महिल शराब खाने में पहुतुसि त अल्लाह ताला खां कशफ थियो हिकिड़े कामिल वली जंहिंजो नालो हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह उनखे हुकुम थियो त मां रब मिठड़े जो कासिक थी वञो वञे न बिशर हाफ़ीअ खे मां रब जे तरफ़ खां ख़ुशख़बरी ॾई आहे हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह थे चवे त जेॾी महिल अची दरवाज़ो खड़कायो कोई न निकितो मां छा कयो मुसलो विछाए उन दरवाज़े जे आॾो अल्लाह अकबर करे मां मिठड़े रब जी इबादत शुरू करे ॾिनी माण्हू उते त शराब पीअण ईंदा हुआ न जेको जो अल्लाह जे वलीअ जे चेहरे ते नज़र पए मोटियो हलियो वञे जंहिंजी नज़र पए मोटी वञे जंहिंजी नज़र पए मोटी वञे केतिरा ई माण्हू मोटी विया उन बिशर छा कयो पंहिंजे नौकर खे चई त वञी ॿाहिरि ॾिसी आ ग्राहक आया ई कोन अॼु कंदो थियो ई कोन्हे को छा ॻाल्हि आहे जो कोई आयो ई न आहे हिन महिल तव्हां लाइ केतिरा माण्हू उहो नौकर खे चवे जेॾी महिल मां दरवाज़े खां ॿाहिरि निकिरा छा ॾिसां त नूरानी चेहरे सां अल्लाह जो कामिल वली हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह बीठो रड़ निकिरी वई भॼंदो वियो वञी करे चई साईं तव्हां असांजे दरवाज़े जे आॾो अल्लाह जो कामिल वली बीठो आहे इन जे करे जेके माण्हू अचनि था उनखे ॾिसी मोटी था वञनि त उनखे चिड़ आई उन नौकर खे चयो वञो इनखे चओ अल्लाह जे वलीअ खे साईं महिरबानी करे मुसलो खणे थो हे इबादत खानो ना है हे शराब खानो मेहरबानी करे तो हलियो वञो नौकर जेॾी महिल आयो हज़रत बायज़ीद बुस्तामी रहमतुल्लाह अलैह खे चयई छो जो जंहिंखे इल्म हूंदो आहे न वो लफ़्ज़नि खे सम्झंदो आहे इहो काथे थो ॻाल्हाए काॾे थो वञे अल्लाह जे वलीअ चयसि मां तव्हां जहिड़ा पाण घुमाईंदो आहियां पर मां पंहिंजे तरफ़ खां चाहियां त मोटी वञा
पर पंहिंजे तरफ़ खां कोड आयो आहे, मां हुन जे तरफ़ खां आयो ॾाढा ॾाढा रड़ करे वॾे आवाज़ मां मिठड़े रब जो हुक्म सां आयो आहे, उन खां रड़ निकिरी वई। सही कीअं आयो आहे? जे त उन बिशर खे चयो त ॿाहिरि निकिरी अॼु मां मिठड़े रब जो कासिद थी आयो आहे। उनखे वञी चयई ओ बिशर हो त वञे ई कोन थो, चवे थो ॿाहिरि निकिरी आ। इते हिन खणी कंध छॾियो, रोइण शुरू कई। नौकर पुछियोसि त तूं अहिड़ो बहादुर जो कॾहिं रुनो ई नाहे, छो थो रोई? चई यार मूंखे अल्लाह जे वली अॼु रुआरे छॾियो आहे। सॼी जमायत उथी बि करे इस्तक़बाल कयो। जो जेसि ताईं तवजा न थींदो न चवंदुसि। नौकर पुछियोसि साईं छो थो रोए? चई यार अल्लाह जे कामिल वलीअ मूंखे रुआरे छॾियो। मुझे वात में शराबा धप्पा, मां केॾो किनो आहियां, अल्लाह जो वली मूंखे छॾे ई नथो, एॾा क़रीब। चवे थो त जेॾी महिल उन नौकर जो सही वञे ई नथो, चवे थो मां रब जो कासिद थी आयो आहियां, हेॾे मोॾे ॾियारो। उन चयो त पोइ भला मथो उखाड़ो कयां, ईचीअ में कुते वांगुरु पटो विझो, काए हल मन अल्लाह जे वलीअ खे मुंहिंजे हाल ते रहम अची वञे। हथ मथे करे सुभान अल्लाह चओ। जेॾी महिल जो इहे लफ़्ज़ चयई त उन जो नौकर बि रोई पियो। उन छा कयो? मथो उघाड़ो करे गीचे में पटो विझी करे अल्लाह जे वलीअ जे साम्हूं आयो। हाणे कंध हेठि अथसि, ॻाल्हाए नथो। अल्लाह जे वलीअ खां पुछई साईं कीअं आयो आहे? पाण फरमायो बिशर मां पंहिंजे तरफ़ खां कोन आयो आहे, जो मूंखे मिठड़े रब मोकिलियो आहे, मां उन जो कासिद थी आयो आहे। ओ बिशर अल्लाह ताला फरमायो वञ बिशर खे न्यापो कई आहे। भई कहिड़ो न्यापो आहे? अल्लाह ताला फरमायो त तूं असांजे नाले जी लज रखी आहे, मां रब बेवफा आहियां, अॼु मां तुंहिंजी लज रखी छॾी आहे। हथ मथे करे सुभान अल्लाह चओ। जेॾी महिल जो चयई त तूं असांजी लज रखी, असां तुंहिंजी लज रखी आहे, तूं असांखे इज़त कई आहे, असां तुंहिंजी इज़त कराए छॾी आहे। त किथां उहो बिशर हाफ़ी थो चवे मुंहिंजे अखियुनि में ॻोढ़ा वही आया, मां केॾो त बदबख़्त आहियां, केॾो बद किरदार आहियां, केॾो कमीनो शख़्स आहियां, मां त शराबी आहियां, मां त बेहया आहियां। मिठड़े रब खे अॼु ताईं सजदो कोन कयो अथमि, अॼु ताईं नमाज़ कोन पढ़ी अथमि, पर एॾो मिठड़ो रब करीम आहे त मूं में एतिरी बेवफ़ाई छो आहे? चवे थो वञी करे शराब जो शीशा भॻम भॼी करे ऐं नवां कपिड़ा पाए वज़ू करे ऐं सिर सजदे में रखे। अल्लाह ताला फरमाए भला कुझु लिखी आयो है, पर बि नथी तक़दीर मटे छा करे सुभान अल्लाह चओ। नारे तकबीर, हथ मथे खणी नारे जो जवाब, नारे रिसालत, नारे तहक़ीक़, नारे हैदरी, हथ मथे खणी करे चओ मेरी दस्तई। अञा दिल वारो नारो चओ मेरी दस्तई। वाह जी अल्लाह, सुभान अल्लाह। एॾे मोॾे बा अदब बा नसीबा, बेअदब बेनसीबा, हालांकि शराबी हो उन मिठड़े रब जे नाले जी इज्जत कई, कुरान जो अदब कयो, बिस्मिल्लाह जो अदब कयो। अल्लाह ताला फरमायो त तूं असांजे नाले जी लज रखी आहे, तो बंदे में एतिरी वफ़ादारी आहे, मां रब बेवफ़ा न आहियां। मलाइको लिखो त अल्लाह ताला इन अदब जे करे मां हिनखे विलायत अता थो करे छॾियां। वनुनज़्ज़िलु मिनल क़ुरआन मा हुवा शिफ़ाअ व रहमतुल लिल मुमिनीन। अल्लाह जो कुरान मोमिनन जे लाइ शफ़ा है। रुगो अदब कई अल्लाह ताला तकदीर मटे छॾिया। ॾाढा सुभान अल्लाह त चओ। ईअं होरिया न अञा वॾे आवाज़ कुर्बान वञा मां पंहिंजे रहबर कामिल लजपाल बाबा सईद मुर्शिद मोहम्मद जेको रसूल अल्लाह जे कदमनि में आरामी।
मुझे रब कामिल हिकड़ा लफ्ज़ चया अब माण्हू इल्म हुजे माण्हू जेके ज़बान ॻाल्हाए ऐं 10 मण अकुल हुजे 10 मण ऐं 20 मण वरी अदब हुजे मां सैयद आशिक़ अली शाह जीलानी तो चवां इहो कॾहिं बि गुस्संदो न इहो कॾहिं बि किरंदो न अल्लाह ताला हर शइ जेकॾहिं अदब मिली वियुसि त हर शइ अता थी सुभान अल्लाह ओ पिरीअ जा नौकरो ओ जहिड़ो फ़क़ीरो जेकॾहिं इल्म जे हुजे हा त लानती शैतान छो तरजे हा जेकॾहिं अकुल ते हुजे हा त अबू जहल छो तरजे हा ओ पिरीअ जा नौकरो जेकॾहिं कुत्ते असाब जे वली लाजो अदब कयो अल्लाह ताला ने जन्नत अता फरमाए दादा दादा मस्त थी भेज दो सभी योजना सुभान अल्लाह वाह 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 जिलानी सिंह वाह सुभान अल्लाह दादा भेज दस्तगीर जो नाम इधर मुझे नहीं इन महीने में मुझे पाक मुर्शिद इमाम हुसैन जी विलादत हुई सुभान अल्लाह नबी सही फरमाए तो शोबान शहरी शोबान वा नबी जो महीनो अल्लाह जो वली लिखियो तो कुल तो कंदन मखफियन अल्लाह ताला उन राज में राज रखो नबी सही फरमाए यो जको शोबान शहरी शोबान वा नबी जो महीनो मां तो तमा को बताई छो सब 12 महीना ही नबी जा इनके नबी निर्वाण छो कयो इनके नबी सही फरमाए हुसैन मिन्नी वाना वाना हुसैन मुन्ना वाला हुसैन जो जिस्म है हुसैन जो खुला हुसैन की शान नबी की शान का हुसैन जो मल्लो नबी जो नारे तकबीर नारे रिसालत हुसैनियत हतमते करी जवाब हुसैनियत हुसैनियत यजीदियत हतमते करी जो भेद वाह जिलानी से वाह सुभान अल्लाह तब जाए सुभान अल्लाह सुभान अल्लाह हजरत इमाम हुसैन जो नवास वाजे जो नालो हजरत इमाम जाफर सादिक हाय हाय वाह वाह इमाम जाफर सादिक पुत्रा हजरत इमाम मोहम्मद बाकर जो इमाम मोहम्मद बाकर पुत्रा हजरत इमाम ज़ैनुल आबिदीन जो इमाम ज़ैनुल आबिदीन शहजादा इमाम हुसैन जो इमाम हुसैन शहजादा मौला अली जो एक ही मोटरसाइकिल सुभान अल्लाह वकील खान मोहम्मद सिंह केंजी काटी थे हाजी हाँ बिहार मोटरसाइकिल हिते भी इम्तिहान तो हले हेॾे हा कजू सर हेड़ी महिल सुभान अल्लाह सुभान अल्लाह हाँ साईं जी तुझी मर्ज़ी साईं तो चए अॼु इजाज़त ॾेस ये असांजो शींहुं आहे ॾिसण जो नंढड़ो आहे धमाको वॾो अथव हथ मथे करे भेज दस्तगीर जो नाम दस्तगीर जो मुरीद जेको भी उथियो न दुश्मन खे तख्तो ॾेई छॾी हिकिड़ो कादरी हुजे रुगो ॾाढा सुभान अल्लाह तो चओ ईअं न अञा वॾी आवाज़ ॻाल्हि अलाए काथे छॾियो यादि अथव इमाम जाफर सादिक कंदो कंदो हजरत इमाम जाफर सादिक ये हिकिड़ी भला करामत ॿुधाए छॾियांव हजरत इमाम जाफर सादिक ताबैया चाहे हजरत इमाम जाफर सादिक ओ पुत्र हजरत इमाम मोहम्मद बाकर जो इमाम मोहम्मद बाकर इमाम ज़ैनुल आबिदीन जो ज़ैनुल आबिदीन सरकार पुत्र हजरत इमाम हुसैन जो इमाम हुसैन पुत्र मौला अली जो अब्बे जे लिहाज़ सां ईअं सुधरो
अम्मा जे लिहाज सा हजरत अबू बकर सिद्दीक जे पर पोट्रीअ जो पुट्रा हजरत इमाम जाफर सादिक अठन इमामन जो नानो आ। सुभान अल्लाह भे हथ मथे करे सुभान अल्लाह चो। अम्मा बीबी पाक उम्मे फरमा अर्ज़ ही आ त अम्मा जे लिहाज सां हज़रत अबू बकर सिद्दीक थो मिले ऐं अब्बे जे लिहाज सां मौला अली थो मिले। तवज्जो आहे जेडी मल हज़रत अबू इमाम जाफर सादिक मदीने में वेठो हो हिकिड़ो शख्स आयो साईं मां तो नबी जे बचड़े ॾे आयो आहे हिकिड़ो सुवाल खणी आयो। अबा चओ साईं ॻाल्हि इहा आहे त मां कंदो आहियां वापार। छा कंदो आहे ज़बान सां चओ ईअं न अञा वॾे आवाज़ वापार। अबा छा जो वापार कंदो आहे साईं मां प्लाटनि जो जॻहनि जो वापार कंदो आहियां। कोई गिराक अचे ई नथो। ओ नबी जा बच्चा दुआ करो मुझे बुडल बेड़ो करे साईं मुझे ला दुआ करो मुझे बुडल बेड़ो करे। उन मुस्तफा जे बच्चे हज़रत इमाम जाफर सादिक हथ खया ला इलाहा इल्लल्लाह कयो। वो तो चवे उन जो नालो अब्दुल्लाह चवे तो मुझे दिल में ख्याल थियो त जेका या जगह मुखो कोई नथो वठे यो साईं खे चवा तू वठ। साईं खे खणी हथ बधाई साईं हिकिड़ो अर्ज़ कया पर फरमाए चओ सही है जेका जगह या मुखो कोई नथो वठे मुंहिंजी दिल थी चई या मुखो तू वठ। साईं हज़रत इमाम जाफर सादिक फरमाए अबा मोहब्बत वारी जगह ते वापार न कबो। ॾाढा सुभान अल्लाह तो चओ इते प्यार जरूर कबो वापार न कबो। तू आयो आहे दुआ पिनण वरी मूंखे तो चवे त हीअ जगह वठ बस तोखे दुआ कई से हाणे हले वञ तुंहिंजो बुडल बेड़ो तरी पवे। चवे थो त मुंहिंजे दिल में अहिड़ो ख्याल थियो हेॾे मोॾे ॾियार दिल में ख्याल कयुमि त साईं खे चवां पैसा आस्ते आस्ते ॾिजां पर वठ तूं। वरी थो चवे त मूंखे ईअं दिल में ख्याल थियो भले नबी ॾिनई नबीअ जो बचो आहे त बि मुंहिंजो कमु थी वेंदो। साईं जे पेरनि ते किरी पियो काज़ी साईं जे पेरनि ते किरी पियो चई साईं मां चवां थो इहा जगह मूंखां तूं वठ मां तोखां सवा ॿिए खे न ॾींदुसि महिरबानी करे मूंखे जगह तूं वठ। साईं चयोसि अबा मां जगह कोन वठंदुसि। घणा जेॾी महिल एलाज़ कई हज़रत इमाम जाफर सादिक खे जलाल आयो हिकिड़ो लफ़्ज़ चई अबा हेॾे ओ अब्दुल्ला कयूं भला हिकिड़ो सौदो साईं कहिड़ो पाण फरमायूं इहो दुनियावी घर असांखे थो ॾी जेकॾहिं तुंहिंजे इहो दिल में ख्याल आहे त मां नबीअ जे बच्चे बेवफ़ा न आहियां कागज़ कलम खणी आ असां तोखे जन्नती घर था ॾियूं। हथ मथे करे सुभान अल्लाह चओ तोखे जन्नती घर था ॾियूं। चवे तो पेर में जुती निकरी वही वठी भगुस जेडी मल घर वही दिल में ख्याल तो कया एड़ी महल वने न हली कागज कलम खणी वरी उन पेर ते डोड़ंदो आहे डोड़ंदे साईं जो अची कदमन में करे अची अर्ज कयो मां त साईं इहो सौदो पक्को आहे। हथ मथे करे सुभान अल्लाह साईं इहो सौदो पक्को आहे। असा नबी पाक जा बच्चा हूं कूड़ तो कोन थो ॻाल्हाए लिखत फाइल ला कागज कलम खणी मां तोखे लिखी ॾियां पोइ त बस नी कागज कलम अची पेश कयई साईं पोइ हिन ते लिखी ॾियो। इमाम ज़ैनब था इमाम जाफर सादिक सोने छा कयो उनखे कलम खणी लिखियो अबा हिन असांखे दुनियावी घर ॾिनो असां हिनखे जन्नती घर अता कयो।
हाय हाय हिन वञी छा कयो पंहिंजे माइटनि मिटनि खे बचनि खे वञी ॾेखारे त मां नबीअ जे बचे सां हे सौदो करे आयो आहे तव्हांखे ॾसे थो छॾियां। हज़रत इमाम जाफ़र सादिक छा कयो चंद ॾियारनि खां पोइ हिन छा कयो चाबी अची साईंअ खे ॾिनई। साईं ऐलान कयो तमामु वॾो मजबो हो साईं ख़िताब पियो करे ख़िताब कंदे पाण फरमाए अबा हाणे हज जो टाइम अचे थो आहे को जेको मां नबीअ जे बचे सां हज ते हले। आने साईं मुर्शिद का साथ हो तो सफर कैसा लगेगा। ॾाढा सुभान अल्लाह कचा ईअं होरिया ना जा वॾे आवाज़ चवे थो त